जी मियाँ नवाज शरीफ साहब ये चवन था तो अगर हू हुकूमत में अची विया तो संदसि माशी पॉलिसी जो इहो भी पॉलिसी जो हिस्सो होंदो तो को भी माण्हू अची अगर सनतन में इंडस्ट्री में सीड़प कंदो तो उनखे पुछबो ई न पैसो किथां आयो। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि मूं सोची पई अहिड़ा गुफ़्तगू ऐं ॿुधंदो आहियां मुख़्तलिफ़ पीपल्स पार्टी नवाज़ लीग सभु चवंदा आहिनि दुनिया में तो उसरियल मुल्कनि में तो यासिर इहो थींदो आहे न तव्हां जेका वादो इलेक्शन मुहिम में कयो ऐं अगरि पूरो न कयो त माण्हू तव्हां खां अवल त इहो सोच न हूंदी आहे हुते पर माण्हू पोइ तव्हांखे ॿिए भेरे वोट न कंदा आहिनि ज़ाहिर आहे। पर असां वटि बदकिस्मती सां अहिड़ी शइ न आहे। मिसाल क़ासिम जब चयो 1 करोड़ नौकरियूं ॾेई छॾींदासीं हाणे उन महिल बि ख़बर हुई त 1 करोड़ नौकरियूं किथां ॾिबियूं 1 लख घर ठाहे छॾींदासीं। त मूं इहो सोचियो पिए त अहिड़ो को पिटीशन दाख़िल कजे अदालत में एपेक्स कोर्ट में त भई इन्हनि सियासतदाननि जा जेके वादा आहिनि हिननि खां लिखाए वठो ऐं अदालत में उहे रिकॉर्ड ते रखिया वञनि त हीअ हुकूमत में अचण खां पोइ अगरि उनखां फिरी वञनि त उनखे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट थिए कंटेम्प्ट ऑफ पीपल त थिए ई कोन थी तौहीन अवाम ते थिए ई कोन थी असांजे मुल्क में भला तौहीन अदालत थी वञे काॾे त छाकाणि त ॾिसो हीअ अजीब ॻाल्हि आहे हींअर जॾहिं असां ते मस असीं FATF मां निकिता आहियूं त भई असीं ग्रे लिस्ट में हाँ ख़ैर सां निकिता आहियूं ज़ाहिर आहे मनी लॉन्ड्रिंग जो वॾी तलवार ज़ाहिर आहे हीअ त तव्हां अगरि किथे बि सीड़प हुननि जी त FATF ऐं IMF वारनि जी त हीअ बि ॻाल्हियूं आहिनि त भई हीअ जेको गोल्ड में हिते इन्वेस्टमेंट थिए थी हिते रियल स्टेट में प्रॉपर्टीज़ में इन्वेस्टमेंट थिए थी हू सभु चवनि था त हीअ सभु मनी लॉन्ड्रिंग आहे ऐं हिन जी सोर्स ऑफ मनी जेका आहे उहो दुनिया में हाणे हिकिड़ो सुवालु आहे दुनिया हुन ते सेंसिटिव आहे। मियाँ साहिबु अहिड़ी ॻाल्हि छो पियो करे ऐं भर में 2 सीटूं छॾे इसहाक डार वेठो हुजे हाणे डार साहिबु अखियूं मथे न पियो करे ॾिसी सघे ख़ैर उन ई चयो त सर कंहिं न कंहिं दफ़े कहण में की जाईंदा आहे पोइ ॾिसंदासीं पाण कहिड़ो कंदासीं। हाणे अहिड़ी ॻाल्हियूं माण्हू छो करे जेका सुभाणे थी न सघे तव्हां कीअं सोर्स ऑफ मनी न पुछंदो माण्हुनि जी की पैसो आयो किथां साॻी थी जेका ॿी ॻाल्हि कयूं त अगर यूं होता अगर 90 वाली यूं चलती अगर 90 का मियाँ साहब इतने वेठल हो जाए तो हिन महिल त अमीरुल मोमिनीन हो जाए इहो मियाँ साहब चवंदो ॿुधाए। सो इहे सभु ॻाल्हियूं जेके हिन इलेक्शन मुहिम में थियनि थियूं असां वटि ख़ैर सां पाकिस्तान जो अवाम त रिकॉर्ड रखे कोन थो ऐं हू चए थो इहे त ठीकु आहे हिन इहो वादो पूरो न कयो न त अगरि वादा वफ़ा थींदा हुजनि हा हिन मुल्क में त अॼु मुल्क जी हालत इहा त न हुजे।